सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो भरपूर तालियों की आवाज आनी चाहिए दोनों साइड से। एंड मंचो हो जमालो। असांजे हाज़रीन के असांजे नाज़रीन के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम। केड़ा हाल आहिनि? अच्छा मूंखे तव्हांजी आवाज़ अचण घुर्जे। केड़ा हाल आहिनि? भला हाल आहिनि। अच्छा तव्हांजी आवाज़ मूंसां ई आई। केड़ा हाल आहिनि? भला आहियो, चङा आहियो, ख़ुशि आहियो, ताज़ा आहियो, तकड़ा आहियो। ही नन्हा मुन्हा ॿार बि ख़ुशि आहिनि, असांजूं अम्माऊं बि ख़ुशि आहिनि, असांजूं अदड़ियूं बि ख़ुशि आहिनि, ही अदड़ा बि ख़ुशि आहिनि, सभु ख़ुशि आहिनि। तो भाई अपने लिए तालियां बजा ले पहले। त असांखे जेके पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे बि हिकु दफ़ो ॿीहर वेलकम कंदासीं पंहिंजे शो में जंहिंजो नालो आहे हो जमालो। त भई अॼुकल्ह ॾिसो जेका सीज़न हली रही आहे उन में हर माण्हू बीमार आहे ई आहे। त पहिरियों त मां इहो चवंदुमि सभिनि खे थोरो पंहिंजो ख़्यालु रखो ऐं कोशिशि कयो त थधो पाणी हिन सीज़न में न पीओ ऐं उन खां अलावा फ्राइड शयूं न खाओ ऐं ख़ासि करे वहिंजी करे न पखे जे हेठां त बिल्कुलु बि न वेहो। टी शर्ट पाए करे राति जो ॿाहिरि न निकिरो ऐं उन खां अलावा अञा बि माण्हू एसी हलाए वेठा आहिनि, उहो बि 16 ते रखी करे। ऐं उन खां पोइ जेको आहे त पाणी हथ में टिशू हूंदो आहे, नक साफ़ कंदा आहियूं ऐं पोइ चवंदो असांजो साह थो मुझे, असां नक ॾांहुं साह नथा खणी सघूं। त पंहिंजी अगरि केयर न कंदासीं ईअं ई चवंदासीं। ऐं मां बि पंहिंजी केयर न कई, इन करे मां पाण बीमार आहियां। त भई अपनी केयर करे हिन सीज़न में ख़ासि करे हिकु दफ़ो बीमारी लॻी थी वञे त पोइ वञण जो नालो न थी वठे। सो टेक केयर ऑफ योर सेल्फ। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जे असांजे शो में असां सां ताउन कयो आहे। चलें जी ये भी बता देंगे सामने हम स्पॉन्सर्स नेल्सन पेंट्स सां ताउन कयो आहे यही तो रंग है ज़िंदगी का। उन सां गॾोगॾु आहे फर्स्ट स्टेप शूज़ एंड बैग्स जंहिंसां असां ताउन कयो आहे। ताज स्पाइसिस सां गॾु आहिनि जायका, कुदरत का, सलीका आपका, मसाला ताज का। उन सां गॾोगॾु इसरा ब्यूटी क्रीम बि असां गॾु आहे ऐं बॉडी सॉल सां गॾु आहे। उन खां अलावा ही सभु स्पॉन्सर्स तव्हांजे लाइ इन्हनि जा गिफ्ट तव्हां ॾींदा। एक दफ़ा सबके लिए भाई तालियां होनी चाहिए ताकि शो जो कयूं आगाज़। त पहिरियों जेको सेगमेंट आहे उहो असांजी भेणुनि जे लाइ आहे ऐं उहो आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। तो मेरी बहनों आप तो तैयार हो जाएं और यहाँ पे आके पाकिस्तानी गाने गाने होते हैं। जहिड़ी भी बोलीअ में ॻाल्हायो, सभु असांजूं मिठड़ियूं ॿोलियूं आहिनि पाकिस्तान जूं, पर उन खां पहिरियां इहो कीअं थो थी सघे कि मैं आपको गाना ना सुनाऊं, सुनाए ना गाना। तो भाई हो जाए तालियां। बजनी चाहिए त मूंखे फरमाइश आई आहे तेखूं मेखूं असांखे गानो ॿुधायो ऐं माशाअल्लाह सां सुठो वायरल थियो, ॾाढी मोठ मिली, माण्हुनि जी मोहबत मिली, उनजे लाइ तव्हां थैंक यू वेरी मच चवणु चाहींदुमि तव्हांखे। तो भाई तेखूं मेखूं स्टार्ट करते हैं ऐं तव्हांजी तारियुनि सां शुरू कंदासीं तेखूं मेखूं गानो। अगर कोई परफॉर्म भी करण चाहे आप यहाँ आ सकते हैं ऐं मूंसां गॾु परफॉर्म करे सघो था। तो भाई म्यूजिक। पसंद है मेरे को वाइट पसंद है, मेरे को लेफ्ट पसंद है, मेरे को राइट पसंद है, मेरे को ट्रेन पसंद है, मेरे को फ्लाइट पसंद है, बल भी
मेरे ढोलन ते को मैं पसंद आ मैं को तू पसंद है ते को मैं पसंद आ मैं को तू पसंद है ते को मैं पसंद आ मैं को तू पसंद है बल सुमंदावता तू जाग दीवती में बल सुमंदावता जब तू सुमंदीवती में बल घुमंदावता सुमंदीवती में बल घुमंदावता मैं बल घुमंदावता देखूं कुकुड़ पसंद है मैं को पल्ला पसंद है देखो मुंडी पसंद है मैं को छल्ला पसंद है देखो कुत्ता पसंद है मैं को बिल्ला पसंद है बल्कि मैं पे ढोलन देखो मैं पसंद आ मैं को तू पसंद है देखो मैं पसंद आ मैं को तू पसंद है देखो मैं पसंद आ मैं को तू पसंद है तू अपनी मर्जी दी मालिक में अपनी मर्जी दा मालिक तेरा मेरा प्यार दा ताल्लुक आ हुण खाऊं आलू पालक तू अपनी मर्जी दी मालिक में अपनी मर्जी दा मालिक तेरा मेरा प्यार दा ताल्लुक आ हुण खाऊं आलू पालक जदा तू रोंदी वती में वल खिलंदा वता तू रोंदी वती में वल खिलंदा वता जदा तू खिलंदी वती में वल जलंदा वता तू खिलंदी वती में वल जलंदा वता मैं वल जलंदा वता देखो कोप पसंद है मैं को प्याला पसंद है देखो चाबी पसंद है मैं को ताला पसंद है देखो भी पसंद है मैं को खाला पसंद है बल्कि मैं ते ढोलन ते को मैं पसंद आ मैं को तू पसंद है देखो मैं पसंद आ मैं को तू पसंद है देखो मैं पसंद आ मैं को तू पसंद है देखो मैं पसंद आ मैं को तू पसंद है देखो राइस पसंद है मैं को दाल पसंद है देखो पेट पसंद है मैं को बाल पसंद है देखो बुर्का पसंद है मैं को शाल पसंद है देखो तीर पसंद है मैं को ढाल तो भाई मेरे लिए तालियां तो ठाया क्यों बोझल आए हाँ ओके तेकू मैं पसंद आ मेकू तू पसंद है भले सां चॉइसिस डिफरेंट हुजन पर एक ॿिए तो पसंद आई न एनीवेज मां त गानो गाए छॾियो हाणे तव्हां अची ॾेखारींदो पंहिंजो टैलेंट ऐं जादू जगाईंदो पंहिंजे सुरनि जो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे फर्स्ट स्टेप शूज़ एंड बैग्स जे तावन सां आहे त असांजी फीमेल जे लाइ भेणुनि जे लाइ स्पेशल गिफ्ट्स आहे तव्हांजे लाइ खूबसूरत सैंडल्स आहिनि असां वटि तो भाई कौन कौन आना चाहेगा जरा हाथ ऊपर कीजिएगा जी नहीं हमारी बहनों के लिए आज हाँ इनके लिए स्पेशल गिफ्ट है हिननि जे लाइ कंदासीं तव्हां चओ मुंहिंजी भेण आप आ जाए फर्स्ट स्टेप शूज़ ऐं बैग जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे जी मेरी बहनों जी मुझी प्यारी प्यारी भेणों कौन आना चाहेगा हिन साइड आइन भेणियों है ना भाई एक ही जीत के चली जाएंगी जी असांखे सिंधी गानो ॿुधायो सराइकी गानो ॿुधायो उर्दू गानो ॿुधायो पश्तो ॿुधायो बलोची ॿुधायो जी कौन आना चाहेगा मेरी बहनों आप आएंगी मेरी बहन तव्हां ईंदा न तमाम पोइ भाउरनि खे बि घुराईंदोसां पोइ मूंखे न थींदो ॾिसो केतिरा हथ मथे था थियनि ये देखें भाई आना चाह रहे हैं चले मेरे भाई आप भी आ जाएं अदा तमाम भी अचो आए मेरे भाई तालियां होनी चाहिए इनके लिए हुआ मूंखे भाउरनि खां शिकायत हूंदी आहे त भाउर पार्टिसिपेट न कंदा आहिनि अॼु भेणियूं चुप वेठियूं आहिनि ऐं भाउर पार्टिसिपेट था कनि कहिड़ो मादरो थी वियो अच्छा जो संडे जो ॾींहुं आहे
संडे जे ॾींहुं भला घर में छुट्टी हूंदी आहे कमकार न कंदा हो जा ओके अदा तव्हां बि ईंदा आ जाए मेरे भाई चले जी त 4 पार्टिसिपेंट खे सिलेक्ट कयो आहे हिकिड़ी असांजी अदी आहे बाक़ी 3 भाउर आहिनि फर्स्ट स्टेप शूज एंड बेस जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे चले जी शुरू करते हैं एंड ऑल द बेस्ट टू फॉर ऑफ यू तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुंहिंजा भाउ ओके अॻियां अचो हितां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो भाजो मोहम्मद असलम मोहम्मद असलम किथां आयो शिकारपुर शिकारपुर छा पिया ॿुधायो असांखे मुमताज मौला जो कलाम ॿुधाईंदुमि ओके जी ही आहे तव्हांजी कैमरा हो सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुणंदा हो सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुणंदा हो पिरीअ जे प्यार जी खुशबू पिरीअ जे प्यार जी खुशबू वठण वारा किथे मुणंदा सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुणंदा हो सनम सुहिणो हुजे साकी वाह भाई वाह पिरीअ जे प्यार जे खुशबू जी ॻाल्हि तो करे भा साईं। तूं बि परफ्यूम हण धप थी खयो वञे थो। साईं Okay. परफ्यूम नकुली मिली वई नकुली मिली जी, वई। जी। त पोइ केरु तो तूं नकुली वठ बस बराड़ी जा माण्हू ख़बर न आहे नकुली नथी मिले दुनिया जी काई परफ्यूम तो ते असर ही नथी करे मुंहिंजा अच्छा भाउ। Anyways, जबरदस्त मेरी बहन आप आए फर्स्ट स्टेप शूज एंड बैग जे ताबन सां असांजो सेगमेंट आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम नालो मुंहिंजी भेण जो सनोबर सनोबर किथां आयो असां कराची में आहियूं। कराची मां छा पिया ॿुधायो असांखे सिंधी सॉन्ग आहे। ओके मोला पिरीअ खे आण मुंहिंजो साहु थो वञे मोला पिरीअ खे आण मुंहिंजो साहु थो वञे मन का थिए रिहा मन का थिए रिहाण मुंहिंजो साहु थो वञे मोला पिरीअ खे आण मुंहिंजो साहु थो वञे वेरी गुड बहुत सारी तालियां भेण जे लाइ ॾाढो सुठो ॻायो तव्हां अदा तव्हां ईंदा हाणे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो भाउ जो रिजवान रिजवान किथां आयो कराची लियारी कराची से ही है आज क्या सुना रहे हैं हमें सर दिल दिल पाकिस्तान है उस पर मैंने रैप बनाया खुद अच्छा दिल दिल पाकिस्तान में आपने अपनी एडिशन की है जी। चलें जी देखते हैं दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान 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 दिल पाकिस्तान है यही मेरी शान है इसके लिए मेरी जान कुर्बान है बुरी नजर जो डालेगा मेरे मुल्क पर इतना मारूंगा मैं घुस के तेरे घर पर माँ की दुआ है काय का पैगाम है मेरा पाकिस्तान है तेरा पाकिस्तान दिल दिल से मिलते हैं दो प्यारे का गहरा बनता है फूल एक लड़ी में पिरोगे तो एक सहरा बनता है अरे दुनिया की फिक्र छोड़ो मुल्क की कदर करो तुम हो पाकिस्तानी इस पे फख्र करो पाकिस्तान ने हमें सब कुछ दिया है अपनी पहचान और नाम दिया है इसको बचाना है सबको बताना है पाकिस्तान के लिए जान लुटाना है दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जन पाकिस्तान दिल ओके जी गुड दिल दिल पाकिस्तान अच्छा जो आपने रैपिंग सुनाई मतलब इसे क्यों लग रहा था ये खंजर लेके किसी के ऊपर खड़े हुए हैं मुझे भी डर लग रहा था निकले एनीवेज गुड लाइक योर रैपिंग गुड अदा तव्हां ईंदा अस्सलाम वालेकुम अदा हितां बींदा ऐं साम्हूं तव्हांजी कैमरा आहे ऐं नालो मुंहिंजा भाउ तव्हांजो कासिम अली कासिम अली किथां आयो भाउ लाड़काणे खां लाड़काणे खां आयो छा पिया ॿुधायो असांखे गानो त ॿुधाईंदासीं सर पर गिफ्ट सैंडल गिफ्ट सैंडल जा कंदासीं असां त पोइ छा खाइणा त असांखे हूंदा आहिनि घर में सुठी ॻाल्हि आहे खणी वञो शादीशुदा आहियो नहीं
शादीशुदा ना है? शादी न कई अञा चओ त कराए। ठीक है, घर में अमड़ खे ॾींजो, अधी खे ॾीजो। हाँ, ठीक। या वरी ॾाजे में रखी छॾिजो। अगर दिल न चाहे बाबा मां ऐं भेण खे ॾींदे, औखे में दवा छा पिया ॿुधायो? सिंधी गानो ॿुधाईंदुमि। ओवर टू यू। हो कल शाम दरे दिलदार तुझे गोट विझो दिल गयासी हो समाट में यार मचासी हो पेरा कर मेरा दोतरा तेरा पर दिलड़ी जले न त गयासी हो समाट में यार मचासी। बस सबक पूरो थी वियो। सबक पूरो। दिल झले न सघियासीं भला छा करे, लुड़ी वई छा नाले भाई? Okay. अंदर धड़के थी न मुंहिंजा भाउ। हाँ आहे, इलाही आहे। धड़के थी। दिल आहे। अच्छा मुंहिंजा भाउ, थैंक यू वेरी मच फॉर ऑफ यू। ऐं असांजी ऑडियंस हाणे डिसाइड कंदी त कंहिं सभ खां सुठो तव्हांखे एंटरटेन कयो, जंहिंजो आवाज़ तव्हांखे लॻे थो सुठो हुयो, जंहिं सुठो ॻायो, उन्हनि जे लाइ ताड़ियूं वॼंदियूं। सभु 1 बाय 1 करे मां हिकु हिकु पार्टिसिपेंट खे अॻियां घुराईंदुसि। अचो मुंहिंजा भाउ, जंहिंखे लॻे थो भाउ सुठो सिंग कयो आहे, ताड़ियूं। ओके बाबा। उन खां पोइ असांजी भेण आ जाए मेरी बहन, जिनको लगता है बहन ने छा गाया। जबरदस्ती आ जाए, जिनको लगा है भाई ने छा। नॉट बैड, नॉट बैड। ऐं जंहिंखे लॻे थो भाउ सुठो गायो आहे। सो थैंक यू वेरी मच। रिजल्ट्स आर क्लियर। अॼु जे असांजे हिन सेगमेंट जी विनर आहिनि असांजी ही भेण। कांग्रेचुलेशंस मेरी भेण, तव्हां विन करे चुका आहियो। ऐं हिन सां गॾोगॾु ओके ही बि ॾींदा, ही बि ॾींदा। थैंक यू वेरी मच। ही तव्हां सां गॾु वेंदो मुंहिंजी भेण। बहुत सारी तालियां होनी चाहिए। वेल थैंक यू वेरी मच थ्री ऑफ यू। फिर ट्राई कीजिएगा बाकी सेगमेंट्स में भी। यू ऑल्सो डिड वेल एंड थैंक यू वेरी मच वंस अगेन फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग इन आवर सेगमेंट। ऐं हाणे असां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, पर उन खां पहिरियां मुंहिंजे ख्याल में आहे नंढड़ो ब्रेक। मूंखे कंफर्म करे ॿुधाईंदा? ओके जी, त अची वञो उन्हनि ॾे जेके असांखे पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि, त तव्हां बि असां सां गॾु ईअं इंजॉय करे सघो था, हलो गुलो करे सघो था। उन जे लाइ असांजी स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे उन ते मैसेज कयो या कॉल कयो ऐं मुफ़्त रजिस्ट्रेशन करायो। पंहिंजी फैमिली सां अची करे हिन शो खे इंजॉय कयो। ऐं उन सां गॾोगॾु हाणे वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। केॾांहुं न वञिणो आहे, वरी अची करे अञा काफ़ी सारा सेगमेंट्स आए। तो मेरे भाइयों मेरी बहनों, आप भी तैयार हो जाएं, थोड़ा और एक्टिव हो जाएं। आप सबको पार्टिसिपेट करना है हिते अची करे। ओके जी, त हिकिड़ो दफ़ो मूंखे ॿुधायो प्रोग्राम जो नालो छा आहे बाबा? हो जमालो। सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। जमालो 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 जी वेलकम बैक टू आवर शो हो जमालो। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, जेको आहे छक्के वारो। ऐं उहो आहे असांजी भेणुनि जे लाइ। और कुछ नहीं करना भाई, जल्दी से लेके आइएगा। इन्हनि खे असां ॿुधायूं त कीअं खेॾणो आहे। त इसरा ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे। त क्या करना है मेरी बहनों, एक दफ़ा देख लें। 3-4 बहनों के सिलेक्ट कंदासीं। आपको हम आज 3-3 चांस देंगे। ओके जी, 3 दफ़ा आप फेंकेंगी, असां काउंट कंदा वेंदासीं। जंहिं भेण जो आख़िर में सब खां वधीक पॉइंट्स आयूं उन सां गॾु वेंदो इसरा जो स्पेशल गिफ्ट। तो कौन कौन आना चाहेगा, जरा हाथ ऊपर कीजिएगा। मेरी बहनों
बना खूबसूरती के साथ 5 दिन में रिजल्ट गारंटी के साथ इसरा ब्यूटी क्रीम जे तावन सा असांजो आहे ही सेगमेंट। अब मुझी भेण तव्हां ईंदा, आप आ जाए मेरी बहन, तव्हां अचो एंड अदी तव्हां ईंदा, आप भी आ जाए, अदी तव्हां ईंदा, आप आ जाए मेरी बहन जल्दी से। 3 बहनों को सिलेक्ट कर लिया है। चलें जी, ट्रेंडी कॉम्पिटिशन कराईंदासीं अॼु इसरा ब्यूटी क्रीम जे तावन सा खूबसूरत बनाए खूबसूरती के साथ 5 दिन में बाबा रिजल्ट गारंटी के साथ। ऐं ॾिसूं था त कहिड़ी भेण खड़ी थी वने पाण सां इसरा जो स्पेशल गिफ्ट। चलें जी, समझ में आपको आ गया। 3 चांसेस आपको देंगे। ऐं असांजी इंटेलिजेंट ऑडियंस स्पेशली ॿार मैथमेटिक्स में अच्छे ना आप, ईंदी आहे न मैथमेटिक्स, मुंह आगे तो डायो ना सफ़ा, फकीर है। तो भाई बहनें फेंकती जाएंगी, असा सब गड काउंट कंदा वेंदासीं, हिते ही रिजल्ट। ठीक है, असा इंटेलिजेंट आहियूं, असांखे बोर्ड ते लिखण जी काई जरूरत ना है। तो मुझी भेण का स्टार्ट कंदासीं। आप आ जाए मेरी बहन, माइक दीजिएगा इनको जल्दी से। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हिते भी ना भेण, नालो तव्हांजो अदी? सनम। सनम, जी। किथां आया भेण? इते ही कराची मां। कराची मां आया जी। हो? ओके जी, ऑल द बेस्ट चवंदासीं तव्हांखे। ही तव्हांजे हथ में 3 चांसेस तव्हांखे ॾींदासीं। ऐं ॾिसूं था त अदी केतिरियूं पॉइंट्स कलेक्ट थी करे। शौबी भाई स्टार्ट करते हैं। 1 2 3 एंड फर्स्ट चांस। वाह, अच्छा घुमा के ओ भाई 6, इसमें तो तालियां होनी चाहिए। 6 पॉइंट। तो भाई 6 ऐं 1 7 7 पॉइंट थी चुकियूं आहिनि भेण जूं। जी अदी, तव्हांजो लास्ट चांस स्टार्ट। ओ भाई वंस अगेन 3। वेरी गुड। त कुल मिलाए केतिरो स्कोर थियो? 13 स्कोर भेण जो, 13 पॉइंट्स भेण जो। सब याद रखिएगा, अगर मैं भूल जाऊं तो इसरा ब्यूटी क्रीम के ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट खूबसूरत बनाए खूबसूरती के साथ 5 दिन में रिजल्ट गारंटी के साथ। मुझी भेण तव्हां ईंदा, आ जाए मेरी बहन, माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। नालो मुझी भेण जो? अरीबा। अरीबा किथां आया आहियो? कराची जाइए। कराची जा ही आयो? ओके जी, तव्हांखे भी बेस्ट ऑफ लक चवंदासीं। ऐं 13 खां वधीक तव्हांखे पॉइंट्स करणियूं आहिनि अगर विन करणो आहे त। ओके जी, शुरू करते हैं। भेण अरीबा सां गॾु आहे। 1 2 3 एंड चले जी, फर्स्ट चांस विच ते आहे। अगेन 2 पॉइंट्स। ओके, हाउ मेनी? अगेन 2 बाई 4। जी मेरी बहन 1 थी वञे साइड बाई 4 ऐं 1 5 ऐं 5 हूंदा अथव गंज। ओके, त गंज पॉइंट तव्हां कमाए छॾियो। थैंक यू वेरी मच मेरी बहन। आप बैठ सकते हैं क्योंकि आपसे ज्यादा पॉइंट्स हो चुकी हैं। ऐं लास्ट असां सां भेण असांजी गॾु आहे इसरा ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे खूबसूरत बनाए खूबसूरती के साथ 5 दिन में रिजल्ट गारंटी के साथ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुझी भेण जो? किरण। किथां आयो भेण? कराची में। कराची खां ही आयो? चलें जी, बेस्ट ऑफ लक तव्हांखे भी चवंदासीं। 13 खां वधीक स्कोर हणणो आहे तव्हांखे। ठीक है, ॾिसूं था तव्हां सां लक साथ ॾे थो या न। चलें जी, फर्स्ट चांस। ओ भाई 6 पे तालियां होनी चाहिए। 6 पॉइंट, वेरी गुड। ये क्या है? ये 6 बता दिया, कंसीडर कर लेते हैं। ये भी 6 12 हो चुके हैं। ओ भाई 6 वंस अगेन। तीनों 6 बहुत सारी तालियां होनी चाहिए। हटी चुका है ही सेगमेंट है तव्हां सां गॾु वेंदो ही इसरा ब्यूटी क्रीम जो खूबसूरत बास्केट ऐं उन सां गॾो गॾु भेण सां बि इसरा जो हैम्पर वेंदो। थैंक यू वेरी मच मेरी बहन। लक तव्हां सां साथ लो, तालियां होनी चाहिए बहन के लिए। वेरी गुड। ऐं हिते असांजो ही सेगमेंट पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते। ऐं हाणे असां जो नेक्स्ट सेगमेंट आहे असांजे भाउरनि जे लाइ, ऐं उहो आहे भंगड़े वारो। तो मेरे भाइयों हो तैयार, दिखाना है भंगड़ा, करेंगे हमें डांस। जिनको लगता है वो अच्छा डांस दिखा सकते हैं, वो अच्छे ठुमके लगा सकते हैं। ही अच्छा ही सही बताएं।
आ जाए मेरे भाई, आ जाए। तालियां होनी चाहिए भाई के लिए, तालियां, जोरदार तालियां बाबा। कम कम हरिए तालियां बज चुकी हैं। आ जाए मेरे भाई, अपने हाथ मुबारक से आपको मैं लेके जाता हूँ। आ जाए मेरे भाई, वेरी गुड। भंगड़े सेगमेंट में ये असांखे ॾेखारींदा डांस, इधर भी आ जाते हैं। हेरा में असांजा भावर वेठा आहिनि। जी कौन कौन आना चाहेगा भंगड़े सेगमेंट में? आ जाए मेरे भाई, तमाम भी अचो 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 अचो। पहिरियों अचो अचो, उन खां पोइ नचो नचो जी। और कौन है, कौन आना चाहता है? किसको डांस आता है? आप लड़ क्यों रहे हैं? अच्छा ये डांस कंदो आ, ही बात कंदो आ। अब मुझे लगता है आप करते हो, आप करते हो। तालियां होनी चाहिए भाई के लिए, तालियां बज गई, तालियां बज गई। आ जाए भाई, आ जाए, आ जाए। सही है। अगर अन्या भी कोई अचण चाहे तो हथ मथे कयो। अच्छा ये भाई हाथ ऊपर करे, अचो मुझा भा, तमाम भी अचो। अब देखिए कितने हाथ ऊपर हो रहे हैं। चलिए मेरे भाई आप भी आए, तमाम भी अचो, तमाम भी अचो। भंगड़े जो सेगमेंट है और ये हम करते हैं पांडा जे ताउन सा। पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ। चलें जी, ठीक है भा, मां तोखे तो कोन घुरायो। न न न मां के घुराया, तव्हांखे नेक्स्ट में घुराईंदुमि। ठीक है, ठीक है। छो जो तव्हां हिकिड़े सेगमेंट में आया हुयो, नेक्स्ट टाइम परफ्यूम ज़रूर ईंदो। हा ओके। त 1 2 3 4 5 भावर सां गॾु आहिनि जो आपको हंसाएगा, एंटरटेन करेगा। उन सां गॾु गिफ्ट भी दो पांडा जो। भाई देखते हैं कि कंहिंते वधीक ताड़ियूं वजन थियूं, क्योंकि फैसलो करणो आहे असांजी ऑडियंस खे, असांजी आवाम खे। या रिस्पॉन्सिबिलिटी सां तव्हांखे ॾेई छॾींदा आहियूं कि पांडा जो सेगमेंट कंदासीं स्टार्ट। ऐं आप आ जाए मेरे भाई, तव्हां खां स्टार्ट कंदासीं। माइक ॾींदा दादा खे। अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजे भाउ जो, थोड़ो माइक क्लोज कजो। आसिम अली, माइक ॾिसंदा न पियो हले। आसिम अली असां सां गॾु। आसिम किथां आयो? लाड़काने का साहब। लाड़काने खां तव्हां पिया आहियो? और पहिरियों भी कोई भाउ है ना लाड़काने जो, वो तव्हांजो छा थे? ब्रदर आहे मुंहिंजो। अच्छा पूरी फैमिली आहे लाड़काने जी। ओके जी, लाड़काने वारनि खे असां दिलि जी गहराइनि सां वेलकम कंदासीं। ऐं ॾिसूं था त हाणे लाड़काने वार में केतिरो दम आहे डांस जे हिसाब सां। शोभी भाई बीट तैयार करे छॾी तव्हां। चैलेंज स्टार्ट करते हैं भंगड़े जो सेगमेंट पांडा लिक्विड डिटर्जेंट जे ताबुन सां। 1 2 3 चलो जी। ओके छा डांस ॾेखाई। पर मूंखे भो पियो ते सफ़ाई वकोट जी नांग वांगे गोल। एनीवेज तव्हां फ्यूचर वारो डांस असांखे प्रेजेंट में ॾेखारे छॾियो, तव्हांजी महिरबानी। नेक्स्ट भाग सर कंदासीं। नहीं 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 नहीं, आप 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 लाइन से आ जाए मेरे भाई। कम माइक नीला भाग। अस्सलाम वालेकुम। वालेकुम मेरे भाई का नाम? इसरार। कहाँ से आयो इसरार? लियारी से। लियारी से आयो? नहीं भाई, आपके दोस्तों ने बताया आपको डांस आता है, ठीक है? आता नहीं है। अब मैदान पे आने के बाद भाई वापसी नहीं जाते। आज देखते हैं कि कैसी डांस हमें दिखाते हैं, केड़ो भंगड़ो सांगे दिखाएं क्या। चैलेंज शो भी भाई स्टार्ट करते हैं। 1 2 3 एंड चलो जी। पहले तो बताइए था क्या? नहीं बस जेको भी होयो ना, जो भी था मजे का था, है ना? जेको भी हो मजे जो होयो। थैंक यू। ओके गुड जी। नेक्स्ट असांजो भा आ जाए मेरे भाई। तव्हांखे भी धिको ॾेई करे मोकिलियो वियो आहे ॾे। वो साम्हूं इहो भाई वेठो अथव जंहिं तोखे धुको ॾिनो आहे। ओ इहो गिलासिस वारो साम्हूं अधो वेठो आहे। ओके जी। इस
चले चले माइक तो क्लोज करें। नाम मेरे भाई का सैफ अली। सैफ अली। सैफ अली कहाँ से आए हो? मैं कराची। यहीं कराची से ही है? हाँ जी। तो मुझे लगता है भाई तेरे अंदर वो कला है। नहीं मुझे आते ही। वो तो बात करने के स्टाइल से पता चल रहा है। आज यहाँ माधुरी दीक्षित नाचेगी। चलें जी, पांडा लिखो डिटर्जेंट जे तावण सा ॾिसंदा भंगड़ो सैफ जो 1 2 3 एंड गो। चलो जी चलो चलो। ओ भाई यार मतलब आने के बाद आप कैसे पीछे जाते हो? लाइव शो चल रहा है। हाँ सोचंदा ना तमाम छा चवंदी ही बार अची पार्टिसिपेट कंदा आहिनि। कितने अच्छे हाथ चला रहे थे। हाँ मुझे बहुत मजा आ रहा था। एनीवेज थैंक यू। अदा तव्हां ईंदा माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो अदा? सिकंदर। सिकंदर किथां आया हो? मलीर। ओके जी, बेस्ट ऑफ लक। तव्हां बि ज़बरदस्त भंगड़ो ॾेखारींदा। 1 2 3 एंड गो। जबरदस्त, आई लाइक इट। जबरदस्त, मुझे बाद ॾाढो सुठो डांस कयो। अच्छा मिलाई तो तमाम मिलाई। ओके आप आ जाए मेरे भाई। पांडा लिक्विड डिटर्जेंट जे ताउन सा सफाई और हिफाजत साथ साथ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुझे अदड़े जो? मुबीन। मुबीन किथा है? दादू। दादू का? अरे है दादू में आ जादू। बेशक। जादू जादू पंहिंजी डांस जो जादू असांखे ॾेखारियो। कोशिश कंदासीं। ओके जी कोशिश कयो। बेस्ट ऑफ लक। 1 2 3 एंड स्टार्ट। हाँ भाई दादू और मैंने जादू आखिर देखा था। गुड, वेरी गुड। के लिए भी तालियां होनी चाहिए। पर ये वाला शर्मीली डांस हुई। हाँ डांस ॾाढी वीआईपी के माना अखियूं है। ओके नहीं 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 ऑडियंस डिसाइड करेगी। हो सकता है आप पे ज्यादा तालियां बजे। चले जी ऑडियंस जिसने अच्छा डांस किया, जंहिंजी डांस तव्हांखे सुठी लगी, उन ते सभ खां घणियूं ताड़ियूं वॼंदियूं। सो 1 बाय 1 मां पंहिंजे भाउरनि खे हिते घुराईंदुसि। तो चलें आपसे स्टार्ट करते हैं। आ जाए। अच्छा जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया आपकी तालियां बताएंगी। ओके जी थैंक यू। आ जाए। अदा तव्हां ईंदा जंहिंखे लगे तो भाउ सुठो डांस कयो। ओके जी थैंक यू। अदा तव्हां अचो जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया। ओके थैंक यू। बाकी के आहिनि ॿ भाउ। अदा अचो जंहिंखे लगे तो भाउ सुठो डांस कयो। अदा तव्हां अचो दादू वारो जंहिंखे लगे तो भाउ सुठो डांस कयो। यार इन दोनों में कंफ्यूजन हो रही है ना। आप आ जाए दोनों भाई। दोनों दोनों दोनों। एंड थैंक यू वेरी मच 3 ऑफ यू। तव्हां आया है पार्टिसिपेट कयो। बस आना चाहिए। मैं कहता हूँ आप पार्टिसिपेट करो। बाकी हारण खटण वो जो है किस्मत जो खेल है। एटलीस्ट तव्हां अचो एंजॉय कयो। अब इन दोनों में थोड़ी कंफ्यूजन है। जेको हिन ते ताड़ियूं वॼाईंदो वो दादू वारे ते न वॼाईंदो। जेको दादू वारे भाउ ते ताड़ियूं वॼाईंदो वो हिन ते न वॼाईंदो। ठीक है चलें जी। अब किससे स्टार्ट करें? इनसे स्टार्ट करते हैं। जंहिंखे लगे तो दादू वारे भाउ सुठो डांस कयो आहे। ओके
यहाँ से भी अच्छी बजी और यहाँ से तकरीबन बजी आपके लिए। है ना चो भा अजय के लगे तो है ना भा सुठी डांस कया। इस साइड से नहीं बजी हैं लेकिन यहाँ से बजी हैं। मुझे ओबी वाले बताइएगा एक दफ़ो ॿीहर कंफ्यूजन में अची वियो आहे तव्हांजो होस्ट कंफ्यूजन में अची वियो आहे। चले जी वंस अगेन अब हाथ ऊपर कीजिएगा आप, हाथ मथे करे बुधाइंदा जिनको लगता है इन्होंने विन किया है हाथ ऊपर क्योंकि हमारे कैमरा में नजर आ जाते हैं सारे हाथ। ठीक है हेनो भी हाथ मथे क्या हेनो न थिया ओके जी। और जिनको लगता है इस भाई ने अच्छा डांस किया है यहाँ से तकरीबन पूरे हाथ ऊपर है। चले जी मेरे भाई आप हैं आज के विनर, कांग्रेचुलेशन। बॉडी सॉल्व भी तमाशा गड नींदो, ताज भी तमाशा गड नींदो और ओके जी भाई के साथ भी जो है इसरा गड नींदो है। इसरा सा गडो घर बॉडी सॉल्व भी देते हैं भाई को और बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए। हिते सारे ही सेगमेंट जानी थे यकीनन तव्हां खे भंगड़े जे सेगमेंट में मजो आयो हो खास करे न जाई ठुमका ॾिसी करे। तो भाई अब चलते हैं नेक्स्ट सेगमेंट की तरफ। तो रेडी है हमारा नेक्स्ट सेगमेंट। नेक्स्ट रेडी है मुझे काइंडली ॿुधाईंदा त असां अनाउंस करे वठूं। ओके जी त नड़ो ब्रेक जो टाइम है उन खां पोइ असां खाओ खटो जो सेगमेंट कंदासीं। तो वो पहले मेरे भाई जेके बुख ते वेठा आहिनि सुबुह खां कुझु न खाधो आहे तव्हां जे लाइ उहो सेगमेंट आहे तकिड़ो ब्रेक आहे ॾाढो मज़ो आहे प्रोग्राम हो जमालो सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। वेलकम बैक टू आवर शो हो जमालो। ऐं मुझे साम्हूं आहिनि बनानास केला मुझे साम्हूं आहिनि समझी त विया हूंदो खाओ खटो जो सेगमेंट आहे। ऐं अॼु मां सोचो त अॼु इहो असां भाउरनि जो कंदासीं। आज हम भाइयों का करेंगे तो कौन आना चाहेगा। असांखे जोड़ा घुरिजनि, एक फैमिली में से दो मेंबर्स आएंगे ठीक है। हिक फैमिली मां ॿ भाउर ईंदा, ॿी फैमिली मां बि ॿ भाउर ईंदा ऐं उन्हनि जो थींदो पाण में कॉम्पिटिशन। फर्स्ट स्टेप शूज़ एंड बैग्स जे ताबुन सां असांजो आहे ही सेगमेंट फर्स्ट स्टेप एंड शूज़। चले जी पहले मैं वहां से सिलेक्ट करता हूँ, है ना सिलेक्ट कर दूँ पहिरियां तव्हां सां गॾु केरु आहे वैसे तव्हां सां गॾु कोई न आहे। हा कहिड़ो छोकिरो आहे किथे आहे हथ मथे करे न वो छोकरो ही गड आहे। अचो 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 अदा तव्हां अचो। और जिसने पार्टिसिपेट नहीं किया पहले तो कोशिश करे वो आए पार्टिसिपेट करे। जै पार्टिसिपेट न कयो आहे तव्हां भी ना आया हो भाई अदा तव्हां भी अचो 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 अचो। अज आहे कॉम्पिटिशन बनाना जी ऐं वरी मां कंदुसि काउंट कॾहिं कॾहिं हेरा फेरी थी वेंदी आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पूरो दर्जन केलनि जो आहे हेॾा ऐं हेॾा 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 बि काउंट कंदासीं। 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके मिस्टेक 2 4 5 6 7 8 9 10 11 इस साइड भाई 11 है। रोज मुझे लाइ जेको आहे त हिकिड़ो केलो हूंदो आहे। न न न न न अञा स्टार्ट ना है करणो। हेॾां अचो हेॾां अचो तव्हां सां गॾु तव्हांजो पार्टनर कहिड़ो आहे तव्हां पंहिंजे पार्टनर सां बीहो अचो। तव्हां सां गॾु पार्टनर ही आहे पंहिंजे पार्टनर सां बीहो अचो। आ जाए आप भी आ जाए जेसिताईं तव्हां पोजीशन वठो तेसिताईं मां केले खे एंजॉय कयां। ओहो वाह 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 वाह
नहीं, ये साथ में वो साथ में, ठीक है। वैसे ही करते हैं, 1 मिनट का आपको टाइम देंगे, सही है। 1 मिनट में जे घणा केला खाधा वो ही विनर, ठीक है। ओके डन। फर्स्ट स्टेप आई चूज जे तावन सां असांजी सेगमेंट आहे। मां केलो खावां या ॻाल्हायां, सम्झ में नथो अचे। चले जी, घड़ी ऑलरेडी मूंखे पातल आहे, टाइम खे मां नोट कंदुसि, 1 2 3 कंदुसि, पर करिणो छा आहे तव्हांखे। आप खाएंगे, ही खाईंदो, अदा तव्हां हितां अची वञो, तव्हां साइड तां अची वञो। तव्हां खाईंदो या ही खाईंदो? तव्हां खाईंदो, ठीकु आहे, तव्हां हुन साइड तां अची वञो। ओके, आपको अपने हाथों से इनको खिलाना है। तव्हां हथ टच न कजो, सही है, हथ टच न कजो, ठीक है। ही पंहिंजे हथन सां तव्हांखे खाराईंदो, आप अपने हाथों से इनको खिलाएंगे, ठीक है। ये टच नहीं करेंगे। जब तक एक केला पूरा ना होगा तब तक दूसरा नहीं खोलना आपको मेरे भाई, सही है। डरना स्टार्ट कयूं, मां भी किलो खाई छड़ियो। सो फर्स्ट स्टेप शूज एंड बैग से ताबुन सा नहीं, दोनों साइड 11-11 है। स्टार्ट करते हैं 1 2 3 एंड चलो जी। तालियां बजाइए भाइयों के लिए। आज फर्स्ट टाइम असांजा भाउर गाइन था, साइड से लॻो इन ते मान तेरी भाउ के लिए खड़े थे। अरे परे 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 मेरे भाइयों, जल्दी यू कैन डू इट, जल्दी जल्दी अपने हाथों से खिलाएं। ओ भाई, ये हाथों से क्या कर रहा है? क्या ये सच है जो मैं अपनी आंखों से देख रहा हूँ? सही सच्चा है। ओ भाई वेरी गुड, तालियां बहुत तालियां चाहिए भाइयों के लिए। लेकिन मेरी बहनों सीखो, इनका केला खाए सीखो, ये केला खाए मारो, ऐसे खाना बनाना। अरे परे 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 अरे परे 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 अरे परे 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 परे। चले जी, काउंट डाउन बनाते साथ 6 5 4 3 2 1 एंड स्टॉप 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 स्टॉप। माइक से खणी अचो, माइक खणी अचो, माइक जल्दी जल्दी जल्दी। अदा कीअं लॻो, बनाना कीअं लॻो? वीआईपी आहे न, हा थोरो ॻाल्हाए, नालो छा आहे भाउ जो? दिलदार। दिलदार किथां आयो? कराची भाई। अरे कराची भाई, कराची भाई। अदा अदा आज़ाद अली। हाँ, आज़ाद अली। आज़ाद अली माना माशाअल्लाह। ये सच है जेको ॾिसां पोइ, ये पूरो पूरो केड़ो हाथ में, ये वञे केॾां पियो? माना हिन जो त मां खाइण ई कोन ॾिठो, बसि हीअं पूरो केलो वञे पियो अंदरि। अदा कुझु आहे पर डायरेक्ट। ओके ओके, लेट्स काउंट नाउ। काउंट कंदासीं असां, पहिरियां हेॾा ईंदासीं। ओके जी, ही सभु खलूं आहिनि, हिन में कुझु बि न आहे केलो वग़ैरह। जेके तव्हां केला बचा आहिनि, 1 2 6 4 ऐं 5 बनानास। ऐं हिन साइड असीं काउंट कयूं, हिन साइड बाबा ही सॼियूं खलूं आहिनि, ओनली 2 बनानास। तो मेरे भाई गवर्नमेंट के साथ भाइयों के लिए ऐं तव्हां सां गॾु ही जेंट्स शूज़ ॾींदासीं तव्हांखे। फर्स्ट स्टेप शूज़ ऐं बैग्स, हिन सां गॾोगॾु तव्हां सां इसरा जो गिफ्ट भी वेंदो, ऐं हिननि सां बि जेको आहे इसरा जा गिफ्ट वेंदा ॿिन्ही भाउरनि सां। बहुत सारी तालियां होनी चाहिए। हिते असांजो सेगमेंट बि पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। ऐं हाणे असां वधंदासीं असांजी भेणुनि जो फेवरेट सेगमेंट जेको आहे म्यूजिकल चेयर। तो भाई म्यूजिकल चेयर जो सेगमेंट आहे, जो बहनें पार्टिसिपेट करना चाहती हैं हथ मथे कर सिलेक्शन कयूं शुरू। म्यूजिकल चेयर दी तव्हां ईंदा, आप आ जाए। तव्हां ना आया दी, अचो तव्हां भी अचो मुझी भेण, आप भी आ जाए मेरी बहन, तव्हां भी अचो मुझी भेण, ऐं तव्हां भी अचो मुझी भेण। चले जी, म्यूजिकल चेयर जो सेगमेंट आहे असांजी भेणुनि जे लाइ, ऐं इहो बि फर्स्ट स्टेप शूज़ ऐं बैग जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। जल्दी जल्दी आ जाए मेरी बहनों, 1 2 3 4 5। चले जी, हलूं था 2 मज़ीद भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं असां। पहले तो विन न कयो हुयो, विन किया था नहीं किया था। चले फिर आ जाए, अच्छो आप भी आ जाए मेरी बहन, आप भी आ जाए। चले जी, चले आप भी आ जाए, ये आएंगे।
So sisters selected first step shoes and bags जे ताउन सां असांजो ही म्यूजिकल चेयर जो सेगमेंट आहे। चलें जी तहिया फर्स्ट स्टेप शूज ही एक्सप्रेस तैयार आहे। आपको फिर बता दो देखो डेली तवा के बधाई दो आया, चेयर को टच नहीं करना, रिवर्स नहीं बैठना, बीच से घुत लगा के नहीं जाना। अगर ये 3 रूल्स तवा तोड़िया तवा निखरी वेंदा गेम मां। चैलेंज शुरू करते हैं। अब मेरी प्यारी प्यारी ऑडियंस तालियां बजाएं तो काउंट डाउन करें 1 2 3 एंड चलो जी। आप रिवर्स आई हैं, आप रिवर्स आई हैं। ओके जी, थैंक यू वेरी मच वेरी बहनों। बच्चों आपकी आवाज क्यों नहीं आई ओखी? हाणे सब मूंसां गॾु ओ कंदा, ठीकु आहे? चले जी 5 भेणियूं सां गॾु आहिनि। फर्स्ट स्टेप शूज एंड बैग जी आहे सां वठी एक्सप्रेस 1 2 3 एंड चलो जी। थैंक यू वेरी मच। बाकी बचूं 4 भेणियूं फर्स्ट स्टेप शूज एंड बैग जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे 1 2 3 एंड चले जी। छह भेणियूं फर्स्ट स्टेप शूज एंड बैग जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट। तो मेरी बहनों तैयार 1 2 3 एंड चले जी। तालियां होनी चाहिए बहनों के लिए। फाइनल में भेणियूं आई, पर पहिरियों मां ऑडियंस का पुछंदुसि उन्हनि खे छा थो लगे त केड़ी भेण अज थींदी विनर। तो भाई जिनको लगता है ये बहन विन करेंगी जरा तालियां तो बजाएं। ओके, ताजी फेवर में काफी ऑडियंस है ऐं जेके लगे तो ही भेण विन कंदी। ओके, तमाम ते भी ताड़ी वजन थी बाबा। मुकाबलो बराबर है, मुकाबलो सख्त है। फर्स्ट स्टेप शूज एंड बैग किताबों का साथ जो है ही सेगमेंट। चले जी 1 2 3 एंड गो। फर्स्ट स्टेप शूज जो गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो ऐं इन सां गॾोगॾु इनको इसरा भी दे। थैंक यू वेरी मच। और बहन के साथ भी उन सां इसरा जो गिफ्ट ॾींदो, रनर अप खे इसरा जो गिफ्ट ॾींदा। ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि पहुतो पंहिंजी पुॼाणीअ ते ऐं उन सां गॾोगॾु असांजो शो भी पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते। ही सॼा गिफ्ट तव्हां ॾे ईंदा ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीक असां प्रॉपर तरीक़े सां ईंदासीं ऐं नेक्स्ट वीक तव्हांखे ढेर सारा गिफ्ट्स भी मिलंदा, ढेर सारियूं नयूं गेम्स भी मिलंदियूं जेके असां प्लान कयूं आहिनि। इंशाल्लाह नेक्स्ट वीक खां त तव्हां बि जेके असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि तव्हां बि रजिस्ट्रेशन करायो ऐं हिस्सो थियो असांजे हिन मेगा गेम शो जो। अच्छा, उससे पहले वो बास्केट कहाँ गई? हाँ, ही मुझे हथ में इसरा ब्यूटी क्रीम की खूबसूरत बास्केट आए। तो मैं क्वेश्चन करता हूँ, जिन्होंने मुझे उन्हें जो आंसर दिनों सही उन्हनि सां गॾु ही बास्केट वेंदी। चले जी, सवाल था पूछूं, ये मुझे जवाब न बुधाइजो, ऐसे कोई नहीं बताएगा।
हाथ ऊपर कीजिएगा, जंहिंखां बि मां पुछां उहो ई मूंखे जवाब दे। ओके, त सवाल आहे, अॼु मां कहिड़ो गानो गायो हुयो? ऐसे नहीं बताएंगे, हाँ हाथ ऊपर। आज मैंने कौन सा गाना गाया था? वेरी वेरी सिंपल एंड इजी। अदी तव्हां ॿुधायो भेण। तेकू ब्लैक पसंद है, मेकू सही वाइट पसंद है। जवाब। तो ही बास्केट में थी तव्हांजे बहन के लिए तालियां होनी चाहिए भाई। जो बास्केट में तव्हांजे तरफ ऐं हुन सां गॾो गॾु असां हिन गिफ्ट्स के भी डिस्ट्रीब्यूट कंदासीं। पहिरियों असां वटि आहे ताज स्पाइसेस, जायका कुदरत का, सलीका आपका, मसाला ताज का। वहाँ भी आता हूँ, आ रहा हूँ, वहाँ भी आ रहा हूँ। हुन साइड भी ईंदोसाऊं। अमा तव्हांजे लाइ ताज स्पाइसेस जो गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो। ही ताज अमा तव्हां सां गॾु वेंदो। ही ताज अमा तव्हां सां गॾु वेंदो। ताज स्पाइसेस अमा ही तव्हां सां गॾु वेंदो। जायका कुदरत का, सलीका आपका, मसाला ताज का मुझी बहन ही तव्हां सां गॾु वेंदो। और मेरी बहन ये आपके साथ जाएगा ताज। ये मर्द क्या करेंगे? ये अम्मा सां गॾु वेंदो ताज स्पाइसेस एंड ही हिन अम्मा सां वेंदो ताज स्पाइसेस। और ये आपके साथ जाएगा मेरी बहन इसरा ब्यूटी क्रीम जा बि असां वटि गिफ्ट्स आहिनि। इसरा ब्यूटी क्रीम, इसरा ब्यूटी क्रीम। चले जी अदा ही तव्हांजे लाइ मुंहिंजा भाउ, ही तव्हांजे लाइ मुंहिंजा भाउ इसरा ब्यूटी क्रीम एंड हिन भाउ जे लाइ इसरा ब्यूटी क्रीम। अदी तव्हांजे लाइ इसरा ब्यूटी क्रीम। उस साइड भी आइएगा, अपनी अपनी जगह पे बैठे। इसरा आप भी खूबसूरत बनिएगा ना लगा के। ही इसरा तव्हां सां गॾु वेंदी, ही इसरा तव्हां सां गॾु वेंदी। और ये आपके साथ जाएगी बॉडी सॉल, तव्हां सां गॾु वेंदो बॉडी सॉल जो गिफ्ट हैम्पर एंड बॉडी सॉल। अदा ही तव्हां सां बॉडी सॉल वेंदी। होॾे अदियूं बि वेठियूं आहिनि, अदियुनि ॾे हलो। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स जा गिफ्ट विद अस, बॉडी सॉल। अच्छा, जिन जिन को नहीं मिले उनको देना, जिन बहनों को। अदी ही तव्हांजे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। बहन ये आपके लिए, ही तव्हांजे लाइ। आपको नहीं मिला, चलें जी तव्हांजे लाइ दी बॉडी सॉल। ये सां वटि आहे काविश कॉस्मेटिक्स जो बेबी गिफ्ट बॉक्स। छोटा बच्चा किसके पास है? ये बच्चों के लिए। अच्छा ये ही है, ही नंढो, ही नंढड़े जे लाइ ही आहे काविश कॉस्मेटिक्स, काविश कॉस्मेटिक्स। चले जी ये बच्ची, छोटी बच्ची, वहाँ बच्चा बैठा है कोई, इस साइड बच्चा है कोई। काविश कॉस्मेटिक्स बेबी। चले जी ये ले लें। हिते असांजो प्रोग्राम पहुतो पंहिंजी पुॼाणी ते, त तव्हां बि रजिस्ट्रेशन करायो ऐं नेक्स्ट वीक अची वञो असांजे होजमालो जे फ्लोर ते। छो जो नेक्स्ट वीक तव्हांखे ॿुधायोसीं असां वटि नयूं नयूं गेम्स हूंदियूं, ॾाढा गिफ्ट्स हूंदव। पोइ असां गॾु थींदो त असांखे ॿुधायो न तव्हां। सो अल्लाह हाफ़िज़ चवंदासीं नेक्स्ट वीक। वंस अगेन आई विल बी देयर विद यू। त वरी ॿुधायो प्रोग्राम जो नालो थिए आवाज़ सां, तेज़ आवाज़ सां वरी ॿुधायो, वरी ॿुधायो ऐं मूंसां गॾु चओ होजमालो। सिंध जो सभ खां वॾो गेम शो, सिंध जो सभ खां वॾो गेम शो, सिंध जो सभ खां वॾो गेम शो।